न्याणी मुझी बीमार आ बीमारी को मना जाए को पो बीमार थी पो मां ॾेखारे ॾेखारे 2 साल ॾेखारियोमांसि मांखे पैसो कोन थियो मां चुप करे वेही रहियमि गरीब माण्हू 500 कमाया 200 कमाया बच्चा गंज 8-10 मां न्याणी जी कयां कि न मां पंहिंजी ॾेखारण जी कयां मां हुकुमराननि खे चवां थो त ख़ुदा करण मुंहिंजी मदद करनि हुकूमत जे सहारे मां गरीब आहियां मिसकिन आहियां मदद करनि ख़ुदा करण ख़ुदा करण मदद करनि मां रेडी हलाईंदो आहियां 200-400 कमाईंदो आहियां मां पंहिंजो पेट बचनि जो मस पालींदो आहियां 300-400 रुपया कमायो था त घरे चरखो कीअं थो हले सही बस ख़ुदा करण मां हुकुमराननि खे चवां थो त मुंहिंजी न्याणी जी मदद करनि मां गुज़ारो नथो करे सघां पंहिंजो बचनि जो नथो करे सघां मुंहिंजी ख़ुदा करण कनि बिलावल भुट्टे खे बि हुकूमत खे बि समूह खे मां मदद घुरां थो मुंहिंजी न्याणी वेठी आहे बीमार आहे बसि ख़ुदा करण मुंहिंजी मदद कयो ख़ुदा करण मदद कर हुकूमत खे चवां थो मां गरीब मिसकिन आहियां मां पंहिंजो पेट पालियां कि न न्याणी जो इलाज हले तो मां फोटू कढाया मोहम्मद इब्राहिम सिद्दीकी को ये फोटू मां कढाया हुआ न्याणी जा मां बसि ख़ुदा करण मुंहिंजी न्याणी जी मदद कयो हुकुमरान खे चवां थो त मां गरीब आहियां मिसकिन आहियां